गाल तो हिकड़ी है न सुनी चइबो न जेको रसूल जे सुन्नत ते अमल करे आहे न हुसैन जो जिक्र करो रसूल जी सुन्नत अथव मजलिस में अचणो रसूल जी सुन्नत अथव सबील हलाणो रसूल जी सुन्नत अथव अली जा फज़ाइल ॿुधण ऐं पढ़ण रसूल जी सुन्नत अथव असां में को फ़र्क़ न आहे ख़ुदा जो कसम असां बि अहल बैत जा फज़ाइल पढ़ी सुन्नी सॾाइनि था सुन्नी अहल बैत जा फज़ाइल पढ़ी शिया सॾाइनि था असां में को फ़र्क़ न आहे लेकिन जेको इन्हनि ॿिनि खे विराए न खावंदी कोई शैतान आहे ई कोन इख़्तिलाफ़ हुजे असां पाण ॿाहिरि आहियूं हिते बि अॻिते बि पाण में ॿाहिरि आहियूं लेकिन इन्हनि खे अलॻि करण जी कोई कोशिशि न करे हिकु गाॾीअ जा ॿ पेर आहियूं असां जॾहिं ॿ पेर हूंदा त गाॾी हलंदी न जॾहिं न हूंदा त छो हलंदी ख़ुदा जो कसम इमाम हुसैन वरी पूरी दुनिया जो इमाम इंसानियत जो इमाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम इस्लाम के बचायो अॼु जेका राति आहे दिलि चाहे थी त चंद जुमिला हुनजे हवाले कयूं जेको अञा माउ खे माउ सॾी न थी सघे अॼु जो 7 जी राति तारीख़ मिले थो 96 महीने जो बच्चो